सलात शरीफ। आवाज सही न थी। हिकिड़ो भेरो वरी सलात पढ़ो। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन अकरमिल अव्वलीन वल आखिरीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि इला यौमिद्दीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ला यस्तवी अस्हाबुन नारि व अस्हाबुल जन्नह अस्हाबुल जन्नति हुमुल फाइज़ून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरो, अजमी परे परे खां पंदड़ा करे हिन नूरानी महफ़िल में हाज़िर थिया आहियो। अहिड़ी थधी मौसम में तव्हां पधरे ते वेही अल्लाह ऐं उन जे हबीब जी सिफ़त ऐं सना ॿुधण जे लाइ जागी रहिया आहियो। तव्हांजो इहो अचणु सभु सजायो आहे। क़ुरान ॿुधणु सजायो आहे। इहा रात सजाई आहे जेका रात अल्लाह जे दीन जे रस्ते में गुज़री। केतिरियूं रातियूं निंडुनि में गुज़रियूं, केतिरियूं रातियूं दोस्तनि यारनि जे कचहरियुनि में गुज़रियूं, के रातियूं राग रंग में गुज़रियूं हूंदियूं, के रातियूं ग़िफ़लत में गुज़रियूं हूंदियूं, पर भली रात उहा आहे जेका अल्लाह ऐं उन जे हबीब जे रस्ते में गुज़री। मदीने वारे साईं फरमायो आहे, ऐनान ला तमस्सुहुमुन नार, ॿ अखियूं अहिड़ियूं आहिनि जिन खे जहन्नम जी बाहि न साड़ींदी। ऐनुन बातत फी सबीलिल्लाह, पहिरीं उहा अखि जेका अल्लाह जे राह में जागंदी आहे। वरी बि चओ सुभान अल्लाह। अल्लाह जे रस्ते में जेका अखि जागंदी आहे, इन जागण वारी अखि खे दोज़ख जी बाहि न साड़ींदी। वाइनुन बकत मिन ख़शियतिल्लाह, ॿी उहा अखि जेका अल्लाह जे ख़ौफ़ में रोंदी आहे। ख़ुदा जे ख़ौफ़ में जा अखि रोंदी आहे, ॻोढ़ा ॻाड़ींदी आहे, लुड़क हारींदी आहे, उन जे मथां जहन्नम जूं बाहियूं माफ़ आहिनि। अर्रिक़त वल बुका किताब जे अंदर इमाम अबिद दुनिया रहमतुल्लाह अलैह पंहिंजी सनद सां रिवायत आंदी आहे। मदीने वारे ताजदार फरमायो त जॾहिं गुनहगार बानो पंहिंजे गुनाहनि खे यादि करे, पंहिंजे ख़ताउनि खे यादि करे, एतिरो रुनो जो उन जे
गल जे मथा उन जे गल जे मथा एतिरो रुनो जो उन जे गल जी चमड़ी एतिरी पुसी पई जेतिरो सुईअ जो पाखड़ो हूंदो आहे। सुई जो पाखड़ो समझो था न, सुई सिबण वारी उन जो जेको सोराख हूंदो आहे, इन सोराख जेतिरी जाइ उन जे गल जी पुसी पवे, पिशेमानी जे गोड़ो एतिरो निकतो, अल्लाह जी ज़ात जे खौफ में एतिरो रुनो जो उन जी पेशानी या उन जे गल जो गोड़ चमड़ी एतिरी पुसी पई जेतिरो सुईअ जो पाखड़ो आहे। मदीने वारे साईं फरमायो त इन जे मथों रब जहन्नम जूं बाहियूं माफ़ करे छॾे। सुभान अल्लाह। वलो अन्न अब्दन बका मिन खशियतिल्लाह तआला, जेकरे को मानो अल्लाह जे खौफ में रुनो, खुदा जे खौफ में रुनो, लरुहिमु मन हौलहु वलो कान इश्रीन अल्फा, तो उन हिकड़े रोण वारे जे करे अल्लाह ताला उन जे चौधारी वेठल ॿियनि माण्हुनि खे बख़्शे छॾे थो। वलो कान इश्रीन अल्फा, तोड़े जो 20,000 माण्हू हुजनि। हिकड़ी महफ़िल में 20,000 माण्हू आहिनि, उन महफ़िल में हिकिड़ो बानो अल्लाह जे खौफ में रोए थो, पंहिंजे गुनाहनि खे यादि करे, पंहिंजे ख़ताउनि खे यादि करे पिशेमान थी पियो, हाय अल्लाह मूं ज़िंदगी कीअं गुज़ारे छॾी। पंहिंजे ख़ताउनि खे यादि करे, पंहिंजे ज़िंदगी जी पोएं दिहाड़नि खे यादि करे रोई पियो, उन खे त रब बख़्शे थो, पर उन जे सदके उन महफ़िल वारनि खे बख़्शे थो, भली 20,000 माण्हू छो न हुजनि। अज़ीज़ान गिरामी, वॾो सालिह अमल आहे अल्लाह जे खौफ में रोअण। अगर असां खां इबादत न थी सघी, जिंदगी गिफ़लत में गुज़री वई, जिंदगी गुनाहनि में गुज़री वई, जिंदगी असांजी बेफ़रमानी जे कमनि में गुज़री वई, पर जेकॾहिं उन गुज़रियल हयाती ते पिशेमान थी पऊं, मुंहिंजा मौला मां खाती आहियां, पंहिंजे हबीब जे सदके मूंखे माफ़ कर। मुंहिंजा मालिक करीम मदीने वारे ताजदार जे सदके मूंखे बख़्श कर। जॾहिं पिशेमान थी पंहिंजे गुनाहनि ते बानो पिशेमान थींदो आहे, अत्ताइब मिन ज़ंब कमल्ला ज़ंब लह, मदीने वारे साईं फरमायो त जेको बानो गुनाहनि खां तौबा ताइब थींदो आहे, उहो ईअं आहे ॼण के उन को गुनाह कयो ई न हुजे। ॻाल्हि समझो था? थोरो मूं ॾे ध्यानु कयो। हर मखलूक जानदार जेको बि उनखे अल्लाह ताला को न को हुनुर ॾींदो आहे। छा हुनुर ॾींदो आहे? जानवरनि खे 4 पेर ॾिनई, हलण जो हुनुर ॾिनई। फरड़ो ॼमंदो आहे न, तो ॼमण सां हलणु शुरू कंदो आहे। इंसान ॼमंदे हलंदो कोन्हे, पर जानवर ॼमण खां पोइ यकदम हलंदो आहे। उन हलण जे करे उन जा सभु कम बणजंदा आहिनि। गाह खपेसि त हली वेंदो, पाणी पीअणो अथसि त हली वेंदो। टंगू हलण उन जो पैदाइशी हुनुर आहे। इन हुनुर जे सदके उन जी सॼी ज़िंदगी जा कम बणबा आहिनि। पखियुनि खे रब उॾामण जो हुनुर ॾींदो आहे। पखियुनि खे जे पखी उॾामे न, तव्हां वटि झिरकियूं बि हूंदियूं, कांव बि हूंदा, जे न इन्हनि खे उॾामण जो हुनुर न हुजे त ॿिलियूं इन्हनि जो बुण खणी छॾनि। ॿिलियूं ॻोल्हण जे लाइ तव्हांखे झिरकी दुनिया में कोन नज़र अचे, समझो था? पर इहो पखियुनि खे उॾामण जो रब हुनुर ॾिनो आहे।
उॾाम दाणे जे लाइ उॾामी वेंदी आहे, पाणी जे लाइ उॾामी वेंदा, को दुश्मन अचे उॾामी वेंदा, को झारो ॾिए उॾामी वेंदा, को गुलेली हणे उॾामी वेंदा, को छुरो हणे उॾामी वेंदा। उॾामण सां उन्हनि जा सभु कम थींदा आहिनि। बदक खे रब तरण जो फन ॾींदो आहे। बदक ॾिठी अथव? बदक पाणी में तरंदी आहे, वॾो तार पाणी हुजे पर बदक खे छातीअ ते ईंदो आहे, अंदर न वेंदी, पाणी जे मथां तरंदी आहे। इन तरण जे करे उन जे ज़िंदगी जा कम ठहंदा आहिनि। ॻाल्हि सम्झव? इन तरह सां हर जानवर, अब हिन जो इको त पुट बंदि कयो, कॾहिं वियो लाउड वारो, इको बंदि कर, आवाज़ सही कर। ॻाल्हि सम्झो था? हाणे हर जानवर ते तव्हां गौर करे ॾिसो त उनखे को न को फन, को न को हुनर हूंदो आहे। उन हुनर जे करे हुनजी सॼी ज़िंदगी जा कम ठहंदा आहिनि। हाणे असां ॾिसूं इंसान, असां बि जानदार आहियूं, असांजो हुनर कहिड़ो आहे? इंसान ॼमंदे हलण, हली बि कोन सघे। ॼमंदे माण्हू हलंदो आहे? भला माण्हू उॾामे, उॾामण जो फन बि असां वटि कोन्हे। माण्हू तरे त ॼमंदे सां तरण जो फन बि असां वटि कोन्हे। इंसान वटि फन अलाह ताला ॾिनो कहिड़ो आहे जंहिंसां इंसान जा सभु कम ठहनि। इंसान जो फन, इंसान जो हुनर, इंसान जो पोरियो अथव रोअण। छा? रोअण। बुख लॻंदसि छा कंदो? उञ लॻंदसि छा कंदो? जीत चक पाईंदुसि छा कंदो? सीउ लॻंदुसि छा कंदो? न को बरोचकी ॼाणे, न सिंधी, न पश्तो, न उर्दू, न फारसी, न अरबी। ॿारड़ो का ॿोली न ॼाणंदो आहे। ॼाए ॼम सां का ॿोली न ॼाणंदो आहे, बसि हिकिड़ो कमु ॼाणंदो आहे। छा ॼाणंदो आहे? रोअण ॼाणंदो आहे। जेॾी महिल अमड़ ॿिए घर में वेठी हुजे, बचड़ो रोअंदो, चवंदी अदी मुंहिंजो बच्चो शायदि उथियो आहे, मुंहिंजो बच्चो रुनो आहे, मुंहिंजे बदन खे करार न आहे, वञा मुंहिंजो बच्चो उथियो आहे। आहे की न? हा, अल्लाह अल्लाह। बचड़ो वीचारो अम्मा जे अॻियां रोअंदो आहे, भला अबे जे अॻियां रोअंदो आहे। पोइ उन रोअण सां उनजा सभु कम थी वेंदा आहिनि। तव्हां बच्चनि वारा आहियो, तव्हां औलाद वारा आहियो, तव्हां पंहिंजे बच्चनि खे ॾिठो आहे, तव्हां बि पंहिंजो पाण खे ॾिठो पंहिंजे अबे अम्मा जे साम्हूं। कॾहिं का शइ खपंदी हुई त पीउ खे छा चवंदा, बाबा मूंखे बूट वठी ॾे 500 रुपए जो। पीउ चवंदो बाबा पैसा कोन्हनि खे। तव्हां रोअंदव, तव्हां सॾ कंदो, बाबा मूंखे हीअ शइ खपे। ॿियो ख़बर, तव्हांजे रोअण ते अबे खे बाज आई या कोन आई? तव्हांजे रोअण ते अम्मा खे रहम आयो या कोन आयो? तव्हांजे रोअण सां तव्हांजा सभु कम ठहिया या कोन ठहिया? तव्हांजा अंगल, तव्हां जूं फरमाइशूं, तव्हांजा जेकी बि मुतालबा हुया रोअण जे ज़रिए पूरा थिया। अबा हाओ की न? हा, जॾहिं ॿानड़ो नंढड़ो हूंदो आहे त उहो पंहिंजे अबे अमड़ जे अॻियां रोअंदो आहे। जॾहिं वॾो थी वियो न, जवान थी वियो, हाणे उहो हुनर विसरी वियुसि, पंहिंजो फन विसरी वियुसि। पोइ इन जे करे परेशान थी वेंदो। केॾी महिल कर्ज़नि में मुब्तला, केॾी महिल बीमारियूं, केॾी महिल दर्द, केॾी महिल परेशानियूं, केॾी महिल हीअ मुसीबत, केॾी महिल हूअ मुसीबत। छो? जो पंहिंजो फन विसरी वियो। जॾहिं नंढड़ो हो न त रोअंदो हो अबे अम्मा जे अॻियां, हाणे उनखे रोइणो अबे अम्मा जे अॻियां न, रोइणो हो रब जे अॻियां। अबे अम्मा जे अॻियां न, हाणे उनखे पंहिंजे मालिक जे अॻियां रोइणो आहे। जंहिं रब ख़ल्क़ियो आहे, जंहिं रब पैदा कयो आहे, उन जे अॻियां रोइणो आहे। उन रब जे अॻियां जॾहिं बानो रोए, उनजा सभु कम ठही वञनि। पर असां उहो रोअण विसारे छॾियो। इन जे करे परेशानियूं। को चए थो साईं मूंखे औलाद कोन्हे, जे औलाद आहे त चए थो साईं औलाद चयो नथो मञे। को चए थो मूंखे ज़ाल कोन्हे, ज़ाल आहे चए थो औलाद कोन्हे, औलाद आहे चए थो घर कोन्हे, घर आहे चए थो कर्ज़ वठी वियो आहे।
हजार मुसीबतूं आहिनि, हजार परेशानियूं आहिनि। हाणे हिते हेॾो वॾो इज्तिमा हुआ, अलाह तव्हांखे ख़ुशि करे। अॻे बि जलसा ॾिसी वियो आहियां, पर हिन भेरे अल्हम्दुलिल्लाह तमामु वॾी जमायत आहे, ॾाढो दिलि ख़ुशि थी आहे। हाणे हेॾी वॾी जमायत में को हिकिड़ो माण्हू उथी मूंखे चवेसि मूंखे न का ॻणती न का परेशानी, मां ख़ुशि वेठो आहियां। जंहिंखां पुछंदे न हर कंहिंजा सूर पंहिंजा, पत्थर पराओ सूर सभु कंहिंखे पंहिंजा। आहे या ग़लति थो चवां? शासी फरमाए त अचोड़ी सूरनि वारियूं कयूं सूर पचार, कन घणा कन थोरड़ा कान्हे सूरनि खां धार, पो ॾिना जे ॾातार झोली पाए मुंहुं झलिया। सूरनि खां को वांदो आहे ई कोन, हर कंहिंखे सूर पंहिंजा आहिनि, कहिड़ा कंहिंखे कहिड़ा। हा पर मुंहिंजा पिरी प्यारा, पोइ हाणे छा थींदो आहे जो असां पंहिंजो फन विसारे छॾियो। जॾहिं नंढपिण में बुख लॻंदी हुई त बि रोंदा हुआसीं, उञ लॻंदी हुई त बि रोंदा हुआसीं, सीउ लॻंदो हो त रोंदा हुआसीं, गर्मी लॻंदी हुई त रोंदा हुआसीं, किविल चक पाईंदी हुई त बि रोंदा हुआसीं अबे अम्मा जे अॻियां। हाणे असां पंहिंजे रब जे अॻियां रोअण छॾे ॾिनो। साईं मुछ खे वकड़ ॾेई चए थो मां बहादुर पहलवान, मूं जहिड़ो को ॿियो आहे ई कोन। दुनिया वारनि जे साम्हूं भली पहलवान हुजे, पर पंहिंजे मालिक जे अॻियां न्याज़मंदी हुजे, अल्लाह जे अॻियां सिर सजदे में हुजे, मालिक जे अॻियां रोअण वारी इहा अख पुछल हुजे, इहे नेण भिनल हुजनि, पोइ ॾिस त तुंहिंजा कम थियनि था या नथा थियनि। अबा हिकिड़ो फ़क़ीर हो, दुर्वेश अलाह जो बानड़ो, दरगाह हुयसि, मुरीद महिमान जमायती मुसाफ़िर परदेसी कई पिया अचनि, नंगर हले पियो। पोइ बुज़ुर्ग अलाह वारनि खे रोज़ी रब ॾींदो आहे, रब पंहिंजे ॿारनि खे ग़ैबी रोज़ी ॾींदो आहे। कॾहिं ईअं थींदो हो जो कुझु न हूंदो हुअसि त ओधर वठी बि महिमाननि खे खाराईंदो, वरी अलाह ॾींदो हो त कर्ज़ लाहे छॾींदो। हाणे साईं बुज़ुर्ग ते कर्ज़ थी वियो जाम, कर्ज़ वधी वियो, ऐं बुज़ुर्ग खे अचे मरण जो सकरात वारो टाइम लॻो। जन कर्ज़ी जेके जन जो कर्ज़ घुरण वारा उन्हनि खे ख़बर पई त बुज़ुर्ग बीमार आहे, दुनिया त मथां लॾाणो करे वञे, सभु लहणेदार आयासीं, असांखे कर्ज़ त ॾियो न असांजो। बुज़ुर्ग फरमाए त वेह। वरी ॿियो दुकानदार आयो, साईं मां अन्न ॾिनो हो नंगर में, मुंहिंजा हेतिरा पैसा, अबा वेह। ॿियो आयो, साईं मां गिहु ॾिनो हो, हेतिरो पंहिंजो वखर जो ख़र्चु आहे, हेतिरो कर्ज़ आहे, अबा तूं बि वेह। सभु वेहंदा विया, विहारींदो वियो विहारींदो वियो। हिकिड़ो ॿारड़ो हुजे नंढड़ो, चणनि जो थाल खयूं खपाईंदो पियो वञे। छा? चणनि जो थाल खपाईंदो पियो अथई। सो बुज़ुर्ग चयो त वाह पुट, इहो चणनि जो थाल घणे में ॾींदे? चईं सॼो थाल 5 रुपए में। चई इहो ॾे। उहो थाल सॼो वरितई ऐं उन्हनि खे मुरीद खे चईं त वाह हे जेकी बि वेठा आहिनि हिननि खे इहो थाल चणनि जो विराए ॾे। सभिनी चणा खाधा। छोकिरे चयोसीं मूंखे 5 रुपया ॾियो। चए भाउ हाणे हे सभु मुंहिंजा कर्ज़ घुरण वारा आहिनि, इहे वेठा आहिनि, अलाह मोकिलींदो तोखे बि ॾींदुसि। हाणे हो त वॾा हा, सबुर कयूं वेठा न, हे त ॿारड़ो हो। अचे छोकिरे रोअण शुरू कयो, साईं मूंखे अम्मा मारींदी, बाबो मारींदो, मुंहिंजा पैसा वारो कर मूंखे ॾे। छोकिरे चए रोअण शुरू कयो, वठी बरड़ोट कयईं, वठी रोअण शुरू कयईं। थोरी देरि गुज़री त हिकिड़ो घोड़े सवार आयो, पर घोड़े जूं खुर्जीनूं ॿिन्ही पासनि ना पैसनि सां भरियल हुजनि। चए भाउ बुज़ुर्ग जा जेके कर्ज़ घुरण वारा सभु हेॾे अचो। अबा तुंहिंजा घणा आहिनि? चए मुंहिंजा 500 रुपया। अबा वठि। अबा तुंहिंजा घणा आहिनि? चए मुंहिंजा 5000। चए हे वठि। तुंहिंजा घणा आहिनि? चए उन छोकिरे खे 5 रुपया ॾिनई, सभिनी खे ॾिनई। अबा अञा को आहे? चए उनसीं हाणे सभिनी जो कर्ज़ अदा थी वियो। ईअं चई उहो घोड़े सवार हलियो वियो। बुज़ुर्ग खां माण्हुनि पुछो त साईं ही राज़ कहिड़ो हो? चए बा कर्ज़ घुरण वारा त घणा ई हुया, पर रोअण वारो केरु कोन हो न। को रोए त रब खे बाझ पवे न, को रोए त रब खे बाझ पवे न।
सो इहो मूं कयो बहानो छोकिरे खां 5 रुपए जो थाल वठी विरायूं छोकिरो रुनो अल्लाह ताला पंहिंजा रस्ता रहमत जा खोले ॾिना सभिनी जो कर्ज़ अदा थी वियो वदा ओ मुंहिंजा पिरी प्यारा बराबर दुनिया जूं तंगियूं आहिनि तकलीफ़ूं आहिनि ॾुख आहिनि ॾोझरा आहिनि पर इन जो ॿियो इलाज कोन्हे सरदार जे अॻियां रुनो हूंदे अमीर जे अॻियां रुनो हूंदे ऑफिसर जे अॻियां रुनो हूंदे वॾेरे जे अॻियां रुनो हूंदे पर केॾी महिल पंहिंजे करीम रब जे अॻियां रोई ॾिस केॾी महिल मिठड़े मालिक जे अॻियां रोई ॾिस ओ मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा रब करीम बराबर गद्दो आहियां गदलो आहियां गुनहगार आहियां ए मुंहिंजा मौला मुंहिंजी हीअ हाजत पूरी कर मुंहिंजो ही मक़सद हल कर ॾिस तरफ़ तुंहिंजी दाह ॿुधे थो या न ॾिस तुंहिंजे दाह जो दाद थिए थो या न ॾिस तुंहिंजी फरियाद वरनाइजे थी या न वदा दुनिया जे अॻियां केतिरो रुने अबे जे अॻियां रुने अम्मा जे अॻियां रुने पर केॾी महिल मुंहिंजे मालिक करीम जे अॻियां बि रोई ॾिस हदीस पाक में चए थो तुबकू औ तबाकू रो रब जे अॻियां पर जे रोअण न अचेव त रोअण वारी सूरत बणायो इन सूरत ते बि रब खे बाझ अची वेंदी आहे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या मुझे सोने हबीब ते बाबरकात महबूब वेठा आहिनि फ़कीह अबुल समरकंदी जो किताब आहे तंबीहुल गाफ़िलीन उन में इहा पंहिंजे सनद सां हदीस आंदी अथसि मुंहिंजा सोना हबीब मदीने वारा साईं वेठा आहिनि त ॿाहिरों हज़रत फारूक आयो फारूक आज़म आयो पर रोंदो आयो सरकार पुछनि था उमर तू छो रोंदो आयो आहे सबब कहिड़ो आहे रोअण जो वजह कहिड़ो आहे अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह तव्हांजे हिन महफ़िल जे ॿाहिरों हिकिड़ो नौजवान वेठो आहे ॾाढो रोए थो उन जे रोअण खे ॾिसी उन नौजवान जे रोअण खे ॾिसी मूं उमर खे बि रोअण अची वियो आहे हू जो रुनो त उनखे ॾिसी आसियूं पियो करे नीज़ारियूं पियो करे न्याज़मंदी में रोए पियो उन जे रोअण खे ॾिसी मूं उमर खे बि रोअण अची वियो आहे हबीबन करीमन फरमायो त हिनखे वठी अचो उन नौजवान जेको रोए थो उनखे वठी अचो हबीबन जे अॻियां आयो पाण करीम फरमाइनि था म्या छो थो रोई ओ नौजवान तूं छो थो रोई चए थो या रसूल अल्लाह मूंखे मुंहिंजा गुनाह यादि पिया आहिनि मूंखे मुंहिंजा ॾोह मुंहिंजूं ख़ताऊं यादि पियूं आहिनि तॾहिं रोआं थो मदीने वारे साईं फरमायोसि त तुंहिंजा गुनाह घणा या आसमाननि जा तारा घणा चए थो या रसूल अल्लाह आसमान जे तारनि खां मुंहिंजा गुनाह घणा आहिनि हबीबन फरमायोसि त भला ॾे ख़बर मींहं जा फुड़ा घणा या तुंहिंजा गुनाह घणा चए थो या रसूल अल्लाह मींहं जे फुड़नि खां मुंहिंजा गुनाह घणा आहिनि हबीबन फरमायो त वणनि जा पन घणा या तुंहिंजा गुनाह घणा चए थो या रसूल अल्लाह वणनि जे पननि खां मुंहिंजा गुनाह अञा घणा आहिनि
सरकार फरमाइन था भला ने खबर अल्लाह जी रहमत घणी या तुझा गुनाह घणा रड़ निकरी वस दाह करे चे तो या रसूल अल्लाह मुझो अब्बो अम्मा तो ता कुर्बान वने मुझे रब जी रहमत तमाम वडी आ मुझे गुनाहन का रब जी रहमत तमाम वडी हबीबन फरमायोस त उहो रहमत वारो रब तुंहिंजा गुनाह बख्शींदो भला ॿुधा सही तो कहिड़ा गुनाह कयनि जो एॾो परेशान आई चे या रसूल अल्लाह ॿिया त गुनाह मूं में घणा ॿियूं त ख़ताऊं घणियूं पर हिकिड़ो गुनाह मूंखां तमामु वॾो थियो आहे साईं फरमाइनि था उहो कहिड़ो वॾो गुनाह कई चे या रसूल अल्लाह मुंहिंजी हिकिड़ी रिश्तेदार औरत हुई ॾाढी हसीनो जमील हुई पर पाक दामन नेक परहेज़गार औरत हुई मां उन में बुरी नज़र रखियूं वठंदो हुयुसि पर हूअ ख़ुदा जे ख़ौफ़ वारी बानी मूंखे कॾहिं पंहिंजे क़रीब अचण न ॾिनई तां जो उहा वीचारी वफ़ात करे वई माई मरी वई मूंखे अचे शैतान गुमराह कयो या रसूल अल्लाह मूं हीअं कयो जो उनखे माण्हू जनाज़ो पढ़ी उनखे क़ब्र में पूरे मोटी आया राति थी आ जॾहिं सभु माण्हू वञी सुता त मूं हीअं कयो जो राति जो वञी उनजी क़ब्र खे खोटियुमि उन जी क़ब्र खे खोलियुमि उन जे लाश खे ॿाहिरि कढियुमि पोइ उन जे लाश तूं मूं कफ़न हटायो कफ़न हटाए मूं उन लाश साण बुराई कई आहे जेॾी महिल मूं इहो गंदो कमु कयो त उन लाश में चुरपुर थी मूंखे चवण लॻी त मूं न्याणी तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो हुयो तो मूंखे कब्रिस्तान में अची नापाक बणायो आहे तू अल्लाह जे नंबर खां न ॾिने तू ख़ुदा जे ख़ौफ़ खां न ॾिने मूंखे क़ब्र में अचे मुंहिंजे कफ़न खे लाथुई मूंखे कब्रिस्तान में अचे नापाक बणाई या रसूल अल्लाह जेॾी महिल हुनजे लाश जो इहो आवाज़ आयो ओॾी महिल मुंहिंजा लिंग ॾकी विया रोअण अची वियो त हाणे अलाए छा थींदो या रसूल अल्लाह पोइ ॾकंदे ॾकंदे मूं उनखे पूरियो त सही क़ब्र में दफ़नायुमि त सही पर हाणे रोआं थो त अल्लाह जी कहारी सरकार आहे बेनियाज़ रब जे अॻियां मां कहिड़ो जवाब ॾींदुसि या रसूल अल्लाह मूंखे अॼु इहे गुनाह यादि पिया आहिनि उमिरि सारी गुनाहनि में विञायम या रसूल अल्लाह करे सौदो कसे कच जो विहायुम या रसूल अल्लाह ओ वही जवानी आई पीरी तभी लजकान का पेई वारे विख खे अञा अॻिते वधायुम या रसूल अल्लाह उमिरि सारी गुनाहनि में विञायम या रसूल अल्लाह हिन जी आ ॻाल्हि जेॾी महिल बयान कयईं हबीबन करीमन फरमायो त जल्दी कर मुंहिंजे मजलिस मां निकुर मुंहिंजे मदीने मां निकिरी वञ मथां तुंहिंजे करे ॿियनि जे मथां रब जो ॾमर नाज़ुल थिए निकुर मुंहिंजे मदीने मझां ओ ज़ालिम अहिड़ो कमु करे वरी मुंहिंजे अॻियां आयो ही तो केॾो न कुधो कमु कयो आहे हबीबन करीमन उनखे ॿाहिरि कढाए छॾियो आहे हू रोंदो रड़ियूं कंदो जबलनि ॾे हलियो वियो गारनि ॾे हलियो वियो रड़ंदो वते हा
अफ़सोस मूं छा कयो जो महबूबन करीमन बि मूंखे पंहिंजे मदीने मां कढाए छॾियो हाणे वञा त कहिड़े दर वञा सूंहं विञाय में सूं मरा मुंहिंजो मेरो मुंहुं थियो में वञण उत पियो में जिते हलण नाहे हुस्नरी सूंहं विञाय में सूं मरा मुंहिंजो केॾे वियो में कमाल वञा कीअं वतन ॾे हेड़ो वठी हाल जेॾी मूं जमाल सूंहां सरतियुनि विच में त कीअं माफ़ी वठां कीअं रब खे रिझायां कीअं अल्लाह खे परचायां कीअं रिझायां तोखे कीअं परचायां कीअं रिझायां तोखे कीअं परचायां दस कोॾा मां थियां मोमिन पाक निमाज़ी दस तूं राणा जीअं थी राज़ी हो जामी जोड़ायां कि न सिरड़ो निमाया दस कोॾा मुंहिंजा दोस्तो रोंदे रोंदे 40 ॾींहं थी वियसि हिकिड़े जबल जे मथां वेठो आहे रोए वेठो ज़ारों ज़ार चए थो मुंहिंजा मौला अॼु 40 ॾींहं मूंखे रोंदे रड़ंदे थियो आहे ए मुंहिंजा मौला जे मूंखे माफ़ी ॾी त तूं अरहमुर राहिमीन आहीं तूं बख़्शणहार आहीं मुंहिंजा मौला जे माफ़ी नथो ॾी दुनिया में अज़ाब ॾे दुनिया में मूंखे जेको अज़ाब ॾियणो अथई सो हिते ॾे मूंखे जहन्नम जी बाहि खां बचाइजाए मुंहिंजा मौला मूंखे दोज़ख जे भड़कंदड़ अज़ाब खां बचाइजाए जेका सज़ा ॾींहं सां मूंखे दुनिया में भली ॾे पर जे तूं माफ़ी ॾी त तूं रहीम आहीं तूं करीम आहीं तूं गफ़ार आहीं तूं सत्तार आहीं ए मुंहिंजा मौला जे तूं मूंखे माफ़ी ॾी त पोइ पंहिंजे सुहिणे नबी जे ज़बानी मूंखे ख़ुशख़बरी मिलाए त तूं मूंखे बख़्शे छॾियो आहे बस हेॾो हिन जो हे अर्ज़ करणो होॾो रब्बुल आलमीन जल्ल शानु जिब्रील अमीन खे मोकिलियो आहे ओ जिब्रील वञ मुंहिंजे सुहिणे नबीअ खे वञी अर्ज़ कर त या रसूल अल्लाह जे नौजवान खे तो पंहिंजे मजलिस मां कढाए छॾियो उन जो रोअण उन जो रड़ण उन जी माफ़ी वठण उन जा ॻोढ़ा ॻाढ़ण मूं रब वटि क़बूल पइजी विया या रसूल अल्लाह मूं रब उन खे बख़्शे छॾियो आहे बराबर गुनहगार हुयो बराबर बदकार हुयो बराबर गंदो हुयो नकम्मो हुयो पर या रसूल अल्लाह उन जो रोअण मुंहिंजे दर ते अघामी वियो मूं रब उन खे माफ़ी ॾेई छॾी आहे हबीबन करीमन माण्हू मोकिले उन खे घुरायो आहे साईं फरमाइनि था तोखे मुबारक हुजे जो तुंहिंजो रोअण रब वटि अघामी वियो हाँ ओ मुंहिंजा दा बराबर ॾोही आहियूं बराबर असीं बि खाती आहियूं बराबर ग़िफ़लत में ज़िंदगी असांजी बर्बाद थी वई अमल सालिया न कयासीं मस्जिद खे छॾे ॾिनोसीं रब जो ज़िक्र छॾे ॾिनोसीं ज़िनाउनि में शराबनि में चोरियुनि में ज़ोरियुनि में ज़ुल्मनि में ज़िंदगी बर्बाद थी वई पर यार अॼु बि वक़्तु अथव तौबा तां सुभाणे जो ॾींहुं असांजे ज़िंदगी में लिखियल न हुजे मौत मथां भरियो बीठो आहे कन खोले ॿुधो ओरे परे वारा ओ मुंहिंजा भाइरो ज़िंदगी वानी आहे बेबका ज़िंदगी आहे अॼु वक़्तु अथव अल्लाह जे दर ते माफ़ी वठण जो
सुभाणे जो इंतजार न कयो मता सुभाणे जो ॾींहुं असांजे मुक़द्दर में लिखियल ई न हुजे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वक्त वञई थोड़े वेल मुसाफिर करका कार कतण जी वक्त वञई थोड़े वेल मुसाफिर दा करका कार कतण जी करका कार कतण जी काने वेल वेहण जी वक्त वञई थोड़े वेल मुसाफिर दा करका कार कतण जी हाँ मिठड़ा हलिया व्या मारू हिताऊं खाली छॾे व्या जान बजायूं अबा अबो वियो हलियो अमड़ वई हली मिट मारू अड़ा हलिया व्या अज़ीज़ यार हलिया व्या सुभाणे नंबर असांजो अचण वारो आ अबा सदाई जहिड़ा हूंदासीं ओ ॾियारो ईंदो ऐलान थींदो जेॾी महिल तुंहिंजो जनाज़ो तयार थींदो कांधी कब्र ॾे खणी हलण लॻंदा आहिनि मैयत पंहिंजे घर वारनि जे रोअण जा आवाज़ ॿुधंदो आहे जेॾी महिल लाश कांधी खणंदा आहिनि मैयत दाह करे चवंदो आहे ओ कांधीअ थोरी देरि तरसो त मां पंहिंजे बच्चनि खां मोकलाणी करे वठां हिनखे त परती करे वियारीस जेॾी महिल कांधी खणी हलंदा आहिनि त ओॾी महिल रड़ करे चवंदो आहे ओ कांधीअ थोरी देरि तरसो त मां पंहिंजे बच्चनि खां त मोकलाए वठां पंहिंजे घर भातियुनि खां मोकलाए वठां कीअं ओचितो विछोड़ो अची वियो आहे चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या जनाज़ो जॾे तुंहिंजो खजंदो ईंदई कुल माइट मारूअड़ा है जनाज़ो जॾे तुंहिंजो खजंदो ईंदई कुल माइट मारूअड़ा सारे वॻ खां वेंदे विछड़ी अकेलो तो के हलणो आहे मुसाफ़िर वाट वेंदड़ तूं उथी जल्दी तैयारी करे ओ मुंहिंजा पिनी प्यारा मौत मथां भरियो बीठो आहे अॻियों कारी क़ब्र नज़र अची रही आहे पंहिंजे अल्लाह जे अॻियां हाज़िरी जो वेलो पहुचण वारो आहे ओ मुंहिंजा पिनी प्यारा कुझु तयारी कर पंहिंजे आख़िरत जो सायो कर सफ़र जी तयारी कर हितों जेकॾहिं दुरे जी वञी त 5 रुपया खीसे में खणी वेंदे जे कराची वञे त 500 रुपया खीसे में खणी वेंदे पर क़ब्र जे सफ़र जे लाइ तो छा ठाहियो आहे ओ अदा कराची जो वियो शाम जो मोटी ईंदो मक्के मदीने वियो महीने 15 ॾींहं मोटी ईंदो पर क़ब्र जो वियो वरी कॾहिं मोटी नाहे अचणो हाँ उहा तुंहिंजी अम्मा जेका प्यार सां पालींदी हुई ओ जागा ओराणा ॾींदी हुई
चवंदे हैं अम्मा चवंदी जी बचड़ा जी पुटड़ा अजो गोल हुआ जी चवण वारी अमड़ जी जल काॾे हली वई अल्लाह अल्लाह पखी परदेसी अड़ा सिगे कर उड़न जी वाई छो विसारई वतन ते वरण जी काॾे तुंहिंजा मारू ओ छॾे विया अबाणा है छॾे विया अबाणा पखी परदेसी अड़ा वेठायूं डाणा ओ मुंहिंजा अज तौबा ताइब थी पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठ अल्लाह जे दर ते बख़्शिश घुर हाणे जेका बाक़ी उमिरि बची उन में अमल सालिह कर निमाज़ पढ़ क़ुरान पढ़ दाढ़ी रख पटको बद जिक्र कर चोरियूं न कर ज़ोरियूं न कर शराब न पी नशा न कर हुको न वापराए बीड़ी न वापराए सिगरेट न पी ज़ुल्मनि जा कम न कर वदा जे अबो अमड़ जहिड़ो थई त उन्हनि जी वञी ख़िदमत कर जे अबे के परचाई त रब जे रहमत जा दर तोते खुली वेंदा अमड़ जी दिल के राज़ी कर अमड़ के राज़ी कई त जन्नत जी जल जे पेरन जे हेठों थई ओ मुंहिंजा पिरी प्यारा पंहिंजे पाड़े वारनि खे न ईज़ाए ग़रीबनि मिस्कीननि खे न सताए कंहिंजो हक़ न खा कंहिंसां ज़ुल्म न कर हलाल रोज़ी खा बच्चनि खे हलाल खाराए हलाल कमाए हलाल खा जो हलाल में बरकत आ हराम में बरकत नाहे रब तो फरमाए त मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उनसा जेको बि सालिह अमल कंदो आ भली मर्द हुजे या औरत हुजे जेको बि सालिह अमल कंदो आ फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा रब फरमाए तो मां अल्लाह उन खे पाकीज़ा ज़िंदगी अता करे छॾींदुसि उन जा दुख लाहे छॾींदुसि ॾोझरा लाहे छॾींदुसि परेशानियूं लाहे छॾींदुसि फलनुहयिन्नहु हयातन तय्यबतन वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून दुनिया में भली पाकीज़ा जिंदगी ऐं आख़िरत में रब फरमाए तो उन्हनि जे अमलनि जे एवज़ मां रब उन खे तमामु भला ऐं वॾा अजुर अता करे छॾींदुसि ओ अदा अॼु जे निमाज़ पढ़ी इन्हे जो अजुर आहे जे रोज़ो रखी इन्हे जो अजुर आहे जे सुहारी सुन्नत रखाई त वार वार जो अजुर आहे इहो सुहारी जो हिन सुन्नत जो वार वार क़यामत जे ॾियारे में जबलनि जेॾो ॻरो थी तुंहिंजे अमलनि में तुरंदो साईं फरमाइनि था मन तमस्सक बिसुन्नती इंद फसाद उम्मती फलहू अज्र मिअत शहीद हिकड़ी सुन्नत ते अमल करी फितने ऐं फसाद जे दौर में हिकड़ी सुन्नत ते अमल करी त 100 शहीदनि जो सवाब मिलंदुई हाँ पोइ दाढ़ी महबूब जी सुन्नत आ पटको मुंहिंजे दिलबर मोहम्मद जी सुन्नत आ निमाज़ पढ़ सुन्नतूं अदा कर त रब जी रहमत तो ते वसी वञे अकीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन निमाज़ कायम कयो मुशरिकन मजा न बणजो मुशरिक निमाज़ न पढ़ंदा आहिनि जे अवी मोमिन आयो त 5 वक्त निमाज़ पढ़ो साईं फरमाइनि था त क़यामत जे ॾियारे में मुंहिंजा ग़ुलाम ईंदा त परे खां सुञाणी वठंदुसि उन्हनि जी शफ़ाअत करे उन्हनि खे जन्नत ॾे पाण सां गॾु वठी वेंदुसि असहाबनि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह उते त किरोड़े अरबे खरबे मखलूक हूंदी महशर जे मैदान में या रसूल अल्लाह कीअं तूं पंहिंजे ग़ुलामनि खे सुञाणंदे
साईं फरमाइनि था त मुंहिंजा उम्मती मुंहिंजा गुलाम निमाज़ पढ़ंदा, निमाज़ जे करे उन्हनि जा 5 उज़वा ईअं चिमकंदा जीअं चोॾीं जो चंड चिमकंदो आहे। वुज़ू कबो आहे न, 5 उज़वा धोइबा आहिनि, हिकिड़ो मुंहुं, 2 बाहूं, इहे थिया 3, 2 पेर, घणा थिया 5, 2 पेर, 2 हथ, 4, 5 मुंहुं। इहे 5 उज़वा 5 कल्याण घोड़े वांगुरु, जीअं 5 कल्याण घोड़े जो 4 सुंभई मुंहुं अछो हूंदो आहे, परे खां पधरो हूंदो आहे। साईं फरमाइनि था त मुंहिंजा उम्मती निमाज़ी हूंदा, निमाज़ुनि जा इहे 5 उज़वा चोॾीं जे चंड वांगुरु चिमकंदड़ हूंदा, परे खां ॾिसी सुञाणंदुसि त ही मुंहिंजा गुलाम आहिनि। हाँ, मदीने वारे साईं जी शफ़ाअत खपे, कंहिंखे खपे शफ़ाअत? हाँ, शाबाश। जे महबूब जी शफ़ाअत खपे न त पोइ 5 वक़्त निमाज़ पढ़ो, 5 वक़्त निमाज़ पढ़ो, हबीबनि जी शफ़ाअत जा हक़दार थी वेंदो। हाँ, साईं फरमाइनि था इन शफ़ाअती लहक़्क़ुन फमन लम युमिन बिहा फलैस लहा अहलुन। मुंहिंजी शफ़ाअत हक़ ऐं बरहक़ आहे, मुंहिंजी शफ़ाअत बरहक़ आहे, ज़रूर शफ़ाअत कंदुसि। फमन लम युमिन बिहा, जेको मुंहिंजी शफ़ाअत ते ईमान न आणे, मञे ई न शफ़ाअत खे, साईं फरमाइनि त इन जी शफ़ाअत कंदुसि बि कोन। शफ़ाअत उन जी कंदुसि जेको मुंहिंजी शफ़ाअत खे मञंदो, उन में उमेदवार थींदो। हाँ, पोइ असां शफ़ाअत में उमेदवार आहियूं। हाँ, इंशाअल्लाह असांजी मदीने वारो साईं शफ़ाअत कंदो। पर जे चओ था त हबीब शफ़ाअत जा हक़दार थियूं महबूब जी शफ़ाअत जा, त 5 वक़्त निमाज़ पढ़ो। हाँ, मस्जिद खे आबाद कयो, अल्लाह जो क़ुरान पढ़ो, रब जो ज़िक्र कयो। मुंहिंजा दोस्तो, ग़िफ़लत कंदे कंदे उमिरि गुज़री वई, अछड़ी ॾाढ़ी थी वई, हाणे वक़्तु पोयों आहे। ओ मुंहिंजा दा, हाणे हिन ॾिहाड़नि जो क़दुरु कयो, अल्लाह जे दर ते मोटी पओ। जेकी ख़ताऊं थी वियूं आहिनि उन जे लाइ रोई माफ़ी वठो, रब जे अॻियां रोई माफ़ी वठो। हाँ, जेकॾहिं का ज़रूरत पवे, हाजत पवे, को मुश्किल अचे, को दर्द आहे, का परेशानी आहे, त ॿिए जे अॻियां न रो, ॾस मां थो ॾियां, अमल तूं कर। हाँ, राति जो पोयों हिसो थिए न, ताज़ो वुज़ू करे 2 रकातूं निमाज़ नफ़िल पढ़, 2 रकातूं नफ़िल पढ़ी, पहिरीं रकात में अलहम्द खां पोइ कुल या अय्युहल काफ़िरून, 2 रकात में अलहम्द खां पोइ कुल वला अहद। भला जे इहे 2 सूरतूं यादि न थई त पोइ जेके यादि अथई उहे पढ़ी, 2 रकातूं पढ़ी, सलाम वराए, पोइ मथड़ो उघाड़ो करे पांध ॻिचीअ में पाए ऐं अल्लाह खे सॾड़ो कर। ईअं सम्झ यकीन सां त मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे, ॿुधे थो पियो। इन यकीन सां रब खे सॾड़ो करे चओ, मुंहिंजा मौला मूंखे हीअ ज़रूरत आहे, मुंहिंजा साईं मां तुंहिंजे दर ते उमीदवार आहियां, मुंहिंजी हीअ हाजत पूरी कर। ए मुंहिंजा मौला, मां ॾोही आहियां, मुंहिंजा ॾोह माफ़ कर, मां खाती आहियां, मुंहिंजूं ख़ताऊं बख़्श कर। अल्लाह खे सॾड़ो कर, पोइ सॾींदे सॾींदे ईअं अखियुनि में ॻोढ़ा अची वञनि। हाँ, मुंहिंजा दोस्तो, जेको ईअं कंदो, मुसले तां उथण खां अॻु में रब उन जी दुआ क़बूल करे छॾींदो। तूं तजुर्बो करे ॾिस न। हाँ, ओ मुंहिंजा पिरी प्यारा, पोइ के अहिड़ियूं दुआऊं हूंदियूं आहिनि जो तड़े खड़े अल्लाह ताला उन जो असरु ॾेखारींदो आहे। कन ॻाल्हियुनि में वरी रब जी हिकमत हूंदी आहे, उहा शइ जेका हींअर घुरियई सां हींअर बाने जे फ़ाइदे में न आहे। पोइ अल्लाह त सॼण आहे न असांजो, अल्लाह असांजो सॼण आहे। पोइ जॾहिं दुआ क़बूल करे छॾी, जेका रोई दुआ घुरी उहा रद्द न थी, उहा क़बूल थी वई, बाक़ी उन जो असरु तॾहिं ज़ाहिर थींदो जॾहिं बाने जे फ़ाइदे में ॻाल्हि थींदी। के शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, असां चवंदा आहियूं हीअ शइ थिए, मिसाल हिन घर में मुंहिंजी शादी थिए, फलाणी छोकिरी इन सां शादी थिए, वठि वठां बाबा हीअ मुंहिंजो कमु हीअं थिए, पर ईअं नथो थिए।
अल्लाह जी मर्ज़ी आहे, इन में असांजी भलाई आहे, असां नथा सम्झी सघूं। मिसाल, हिकिड़ो ॿारड़ो आहे नंढड़ो, साम्हूं टांटा पिया हुजनि, टांटा चिमकनि पिया, ॿरनि पिया, ॿारड़ो रोंदो आहे त मां हिन में हथु विझां, भॼंदो त हिन में हथु विझां, चिमके थी न शइ सुठी लॻंदी आहे, हुनखे ॿरंदड़ नज़र ईंदी आहे, डोड़ंदो आहे त हिनखे खणां, मां हुनखे पटे झलींदी, सोक कंदी, ॿारड़ो वरी बि रोंदो आहे, मां छॾ त मां हिनखे वञी हथु विझां। ॻाल्हि सम्झो था न? हाणे ॿुधायो त अम्मा सॼण या दुश्मन, अम्मा ख़ैर खा या बद खा, ॿारड़ो सम्झ कोन अथसि न, उहो चए थो त मां हिन में हथु विझां, अम्मा खे त सम्झाइनि त इहे हथु विझंदो त हथु सड़ी पवंदुसि, हिन जे फ़ाइदे में न आहे। ॻाल्हि सम्झो था न? कॾहिं कॾहिं असां अहिड़ियूं दुआऊं घुरंदा आहियूं जेकी उहे बज़ाहिर असांजे फ़ाइदे में, असां उन्हनि खे भलो सम्झंदा आहियूं, टांडनि वांगुरु चिमकंदड़, पर असुल में उहे असांजे फ़ाइदे में न हूंदियूं आहिनि। पोइ अल्लाह तबारक व तआला छा कंदो आहे, जो उन जे एवज़ वरी उन खां भली ॿी शइ ॾेई छॾींदो, या वरी हीअं कंदो जो अल्लाह ताला उहा दुआ क़बूल थी वई, उहो रोअण अघामी वियो, सम्झो था, पोइ उहो ज़ख़ीरो करे अल्लाह ताला लिकाए पाण वटि रखंदो आहे। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, बानो उथंदो त रब फरमाईंदो हिन बाने खे छॾियो, बिना हिसाब जे वञे जन्नत में। दफ़्तर जो खुलंदुसि त सुभान अल्लाह हज लिखियो पियो आहे, उम्रो लिखियो पियो आहे, चवंदो मुंहिंजा मौला मूं त सॼी उमिरि हज कयो ई कोन हुयो, हे हज किथां अची वियो, हे उम्रो किथां अची वियो? रब फरमाईंदुसि फलाणे वक़्त में तो मुश्किल में मूंखे सॾड़ा कया हा, दुआऊं घुरियूं हुयई, चवंदो हा साईं ॾाढो, मूं तोखे सॼो हुयो, ॾाढो तोखे अर्ज़ड़ा कया हम, पर साईं दुआ मुंहिंजी क़बूल कोन पई। रब फरमाईंदो उन जे एवज़ हे हज, हे उम्रा, हे माड़ियूं जन्नत जूं, हे उन दुआउनि जो एवज़, हे माड़ियूं अथई बेश्त जूं, हे हूरूं अथई, हे कुसूरूं अथई, हे सोन ऐं चांदी जा बंगला अथई। चवंदो अल्लाह मुंहिंजा रब, पोइ दुनिया में मुंहिंजी हिकिड़ी दुआ बि क़बूल न करी हा त भलो, उहे सभु हिते मूंखे नफ़ा ॾी हा न, हुते त जेके मिलियासीं विया फुरिजी, मौत आयो हर शइ फुरिजी वई, उहे हाणे कहिड़े फ़ाइदे में? मौला हिते ॾींहुं हा त वाह जो भलो थी आहे, हितां वारी नेमत हमेशह वारी जेका कॾहिं फुरिजी न सघिजे। अब ॻाल्हि सम्झो त जेको तव्हां सॾड़ो कयो न रब खे, रोई रब जे अॻियां अर्ज़ु कयव, इहो बसि क़बूल थी वियो, पक सम्झो। पोइ कॾहिं उहा शइ साॻी तड़े खड़े मिलंदी, कॾहिं कुझु लेट सेट सां मिलंदी, जॾहिं फ़ाइदे में हूंदी तॾहिं मिलंदी, कॾहिं वरी ईअं थींदो जो उहा शइ तव्हांजे फ़ाइदे में आहे ई न, रब उहा लिकाए रखंदो, आख़िरत में हुनजो एवज़ ॾींदो। पोइ तव्हां फ़ाइदे में या नुक़सान में ॻाल्हायो, नफ़े में या घाटे में, फ़ाइदे में या नुक़सान में? फ़ाइदे में न। पोइ अल्लाह जे अॻियां आज़ी करणु बंदि कबी छा, सॾड़ो करणु बंदि कबो छा? चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। ओ मुंहिंजा पिरी प्यारा, रात जो उथ, अल्लाह जे दर ते आज़ी इल्तिजा कर, अखियुनि मां ॻोढ़ा ॻाड़े, ख़ुदा जो कसम तुंहिंजूं मुरादूं रब पूरियूं कंदो, तुंहिंजे लाइ भलाई जा दर रब खोलींदो, हाँ तुंहिंजा ग़म लाहींदो, तुंहिंजूं गिणतियूं लाहींदो, तुंहिंजूं परेशानियूं हटाईंदो। जॾहिं राति जो वेही चवंदे अल्लाह 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 अल्लाह
वो अदा पर जेकॾहिं अमल भी न करी रब जे अॻियां माफ़ी भी न वठी त गोया तूं अल्लाह जी ज़ात सां ॾाढ मुड़सी थो करी। अबा हाणे ॾिसो न, थोरो मूं ॾे ध्यानु कयो। मां तव्हां मां कंहिंखे सॾु कयां, अदा हेॾे आ, अदा कोन ईंदुसि, मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी या नाराज़ थींदी? जी, मां वरी बि तव्हांखे 5 रुपया ॾियां, 10 रुपया ॾियां, 100 रुपया ॾियां, 500 रुपया ॾियां, वरी सॾु कयां, अदा हेॾे आ, अदा कोन ईंदुसि, वरी बि मां कावड़ न कयां, वरी बि 500 ॿिया तव्हांखे ॾियां। हाँ, अल्लाह अकबर कबीर। रब असांखे सॾे थो, हय्या अल सलात, बाना हलिया निमाज़ ते, बांग ॿुधंदा आहियो न? इहो मुल्ला जो सॾु न आहे, इहो अल्लाह जो सॾु आहे। रब फरमाईंदो हय्या अल सलात, बाना हलिया निमाज़ ते, तूं न आहे। वरी ॿिए पारी जो सॼई, हय्या अल सलात, वरी बि न आहे। वरी टे पारी जो सॼई, हय्या अल फलाह, वरी बि न आहे। वरी सिजल ते जो सॼई, हिकिड़े ॾींहं में 5 भेरा मालिक सॼी, 5 ई भेरा न विए। हा, बेफ़रमानी कयई या न कयई? पर रब वरी बि मानी बंदि न कई, पाणी बंदि न कयो, वरी बि सुबुह जी रोज़ी ॾिनई, मंझंदि जी मानी ॾिनई, राति जो मानी खारायई, खीर पीआरियई। मुंहिंजा मौला केॾो तूं करीम आहीं। हा, हाणे हिकिड़े ॾींहं में तूं हिसाब कर त रब जूं तोसां भलायूं घणियूं थियूं अथनि, तुंहिंजूं बेफ़रमानियूं घणियूं। केतिरो तूं अल्लाह जी ज़ात जूं बेफ़रमानियूं थो करीं। हा, पर इन जे बावजूद बि करीम रब असांखे अंग उघाड़ो न कयो आहे, वरी बि असांजा ढक ढकियूं वेठो आहे। ख़बर अथव छाजे करे? ख़बर अथव छाजे करे? मदीने वारे साईं जे सदके, मुंहिंजे लॼपाल नबीअ जे सदके। न त असां खां अॻ में बि माण्हू हुया न, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा उम्मती, उन्हनि खे रब फरमायो त छंछर जे ॾींहुं मच्छी न मारियो, मच्छी न मारियो। छंछर जीअं असां वटि जुमो भलारो ॾींहुं आहे न, हुननि वटि छंछर भलारो ॾींहुं हुकुम मिलियो त छंछर ते मच्छी न मारियो। हुननि मच्छी मारी, रब जो ॾमरियो हिकिड़ी बेफ़रमानी जे करे के भोला थी विया, के बांदर थी विया। हा, हज़रत शुएब अलैहिस्सलाम जे क़ौम वारनि माप ऐं तौर में खोट कई, अचे जो रब ॾमरियो न, अहिड़ो ग़ज़ब नाज़ुल कयईं जो उन्हनि जूं सूरतूं मटाए छॾी। हज़रत लूत अलैहिस्सलाम जी क़ौम में 6 ॼणा हुया जन लोंडेबाज़ी कई, मर्द मर्द सां बेहयाई कयईं। रब एॾो कावड़ियो, एॾो ॾमरियो जो बस्तियुनि जूं बस्तियूं हलाक थी वियूं हलियूं। हीअं मलाइका आया, उन्हनि जूं चकियूं खयूं, जे वण जी चकी कबी आहे न, ही मथे वण खणबो आहे, ईअं ॻोठ खणी विया, एतिरो मथे विया जो हुनजे कुकड़नि जूं बांगूं मलाइकनि पे ॿुधियूं। उतो करे जो ऊंधो फिटी कयूं त शहर जो शहर हलाक थी विया। हा, थोरी बेफ़रमानी जे करे सज़ा केॾी मिलनि, ऐं असां केॾा गुनाह कया आहिनि। नज़र फेराए ॾिसो न पंहिंजे गिरेबाननि में त असां छा छा करे चुका आहियूं। पर वरी बि रब ढक ढकिया आहिनि। या तोखे ख़बर न आहे त मदीने वारो साईं अॼु बि रोज़े अतहर में दुआ वेठो थो घुरे, मौला मुंहिंजी उम्मत जी पारत थी, जहिड़ा की तहिड़ा त बि मुंहिंजा उम्मती आहिनि, मौला इन्हनि जा ऐब न उघाड़जांइ। ऐं अल्लाह फरमाए थो, वमा कान अल्लाहु लियुअज़िबहुम व अंत फीहिम, महबूब कीअं अज़ाब कयां जो तूं इन्हनि में मौजूद आहीं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। महबूब तूं जो इन्हनि में आहीं त कीअं अज़ाब कयां। हा, मुंहिंजा दोस्तो, पर जॾहिं बेफ़रमानियूं घणियूं थी थियूं वञनि, गुनाह घणा थी था वञनि, महबूब जे दीन खे सभु माण्हू थुॾनि था। पोइ मुंहिंजे सुहिणे नबी जो दीन
मदीने पाक में दाह खणी वेंदो आ। मुस्तफ़ा करीम जी दरबार ते दीन दाह खणी वेंदो आ त या रसूल अल्लाह, मां तुंहिंजो दीन अॼु तो वटि निंधण को बणिजी आयो आहियां, तुंहिंजे उम्मतियुनि मुंहिंजो क़दुरु कोन कयो, को मूंखे पंहिंजे घर में रहण जे लाइ तयार न आहे। या रसूल अल्लाह, जे दीन जे ख़ातिर तो ऊद में ॾंद मुबारक शहीद करायो, जे दीन जे लाइ तो ताइफ में सिर ते पत्थर वसराया, जे दीन जे लाइ हुनैन में, बदर में, ऊद में तो पंहिंजे जिस्म मुबारक ते तकलीफ़ूं सठियूं, जे दीन जे लाइ करबला में तुंहिंजा बचड़ा शहीद थी विया, जे दीन जे लाइ मुस्तफ़ा जे कुल्हनि जो स्वार हुसैन करबला में शहीद थी वियो, अली अकबर जहिड़ो जवान दीन ते कुर्बान थी वियो, अली असगर जहिड़ो मासूम थञ पिया को बचड़ो शहीद थी वियो। जे दीन जे लाइ मुस्तफ़ा जो घराणो करबला जे ऋण तती में पंहिंजा सिर कुर्बान कराए आयो, अॼु उन दीन जी मुस्लमान असां केॾी बेक़दरी कई, उहो दीन हबीबन वटि दाह खणी थो वञे। या रसूल अल्लाह, तुंहिंजी उम्मत मुंहिंजो क़दुरु कोन कयो, थियो दीन नबी करीम जो अॼु निमाणो निर्वार, नथस लीणू लिंगन ते, नथस का सलवार, रोए ज़ारों ज़ार, संभालियूं अरबीअ जाम खे। हिन दीन जे लाइ मुंहिंजे सोणे नबी केतिरा ॾुखड़ा सठा हुया, उहद जे मैदान में मुंहिंजा सोना हबीब पाण जंग पिया कनि। हिकिड़ो अहिड़ो वक़्तु आयो जो काफ़रनि चयो त मुस्तफ़ा जे मथां सभु गॾिजी हमिलो कयूं, न नबी रहंदो धरती ते, न उनजो दीन रहंदो। चौधारी काफ़र घेरो करे आया, हज़रत अली ऐं हज़रत तलहा हुज़ूर असां बस ॿ ॼणा बाक़ी बचा। हज़रत तलहा ईअं पियो महबूबन जे चौधारी फिरे जीअं हाजी बैतुल्लाह जो तवाफ़ पिया कंदा आहिनि, को तीर हथ ते पियो झले, को सीने ते पियो झले, को पुठी ते पियो सहे, चए पियो रे तलहा तूं कुर्बान थी, पर शल मुस्तफ़ा खे का तकलीफ़ न पहुचे, तांजो इन टाइम में मुझे दिलबर नबी जो ॾंद मुबारक भी शहीद थी वियो। जंगी वर्दी पातल हुई महबूबन के, टोप जंगी खौद, अरबी में खौद सरबो आ, जंगी टोप हूंदो आ, उन जूं कड़ियूं लोह जूं महबूबन जे मथे मुबारक में पेवस्त थी वियूं, रत मुबारक निकिरी पियो जो सुहारी मुबारक भी महबूब जे रत मुबारक में रंगीन बणजी वई। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जख्मी थी पिया। ऊद जबल जो गार हाजी सगोरा अज भी ॾिसी अचनि था, उन गार में मुंहिंजा महबूब सोना पत्थर के ईअं टेक लॻाए वेठा आहिनि। शैतान पलीत जबल ते भी ऐलान कयो आ, माण्हू जे सूरत में शैतान ऐलान कयो त मुहम्मद करीम शहीद थी वियो हलियो। जेॾी महिल इहा ख़बर कूड़ी शैतानी ख़बर जेॾी महिल हीअं फैली आ त असां बि वीचारनि जा होश छॾाए विया।
त महबूब जे विया त पोइ असांजो छा हाल थींदो। इहा कूड़ी ख़बर मदीने पाक में वञी पहुती आ त हुज़ूर शहीद थी विया। जेॾी महिल इहा ख़बर बीबी फातिमत ज़हरा ॿुधी आ ओॾी महिल सारे मदीने जे सहाबियाणियुनि खे गॾु कयईं। फरमाए थी ए सहाबियाणियूं, मूं ॿुधो आहे मुंहिंजो बाबो मुहम्मद करीम शहीद थी वियो आहे। का आहे जा ओद जे मैदान ते वञी ख़बर वठी अचे ऐं उन सां वाइदो थी कयां तेसीं जन्नत में न वेंदसि जेसीं उन खे पाण सां गॾु न वठी वञा। मूंखे ॾियो को पुनल जो ॾसड़ी अदियूं, मूंखे ॾियो को पुनल जो ॾसड़ी अदियूं, मां त आहियां बेवसड़ी अदियूं, मूंखे ॾियो को पुनल जो। हिकिड़ी असाबियाणी अर्ज़ कयो बीबी मूंखे इजाज़त ॾे आऊं थी मैदान उहद ते वञी ख़बर वठी अचां। उहा साहिबियाणी डोड़ंदी वई परेशान हाल जेॾी महिल उहद जे मैदान ते पहुती आहे। के माण्हू सम्झो त पंहिंजे पुट जे लाइ आई आहे। चवनि था बीबी हे तुंहिंजो पुट शहीद थियो पियो आहे। चवे थी पुट जे लाइ कोन आई आहियां, मूंखे ॿुधायो मुंहिंजो लॼपाल मुहम्मद करीम किथे आहे। वरी अॻिते वधी त उनजो भाउ शहीद पियो। चयूं शायदि भाउ जे लाइ परेशान आहे। अम्मा ही तुंहिंजो भाउ शहीद पियो आहे। फरमाए थी भाउ जे लाइ कोन आई आहियां, मूंखे ॿुधायो त दिलबर मुहम्मद करीम किथे आहे जो फातिमत ज़हरा खे रोंदो छॾे आई आहियां। अॻिते वधी आ त उन असाबियाणी जो मुड़ुसु शहीद थियो पियो। चवनि था बीबी हे तुंहिंजो मुड़ुसु कुर्बान थी वियो। फरमाए थी मुड़ुस जी ॻोल्हा में कोन आई आहियां, मूंखे ॿुधायो त मुंहिंजो दिलबर मुहम्मद करीम किथे आहे। तव्हां जो ॻोल्हींदे चे हबीबन करीमन सां मिली आहे। पाण करीमन खे अर्ज़ करे थी या रसूल अल्लाह मूंखे तुंहिंजी न्याणी फातिमत ज़हरा मोकिलियो आहे। हीअ ख़बर हली वई आहे। साईं फरमाइनि था फातिमा खे मुंहिंजा सलाम चइजांइ मुंहिंजी उम्मत जे लाइ दुआ घुरे अल्लाह ताला उन्हनि खे हिदायत नसीब फरमाए। अदा ही कुर्सी इक़्तिदार जे लाइ त कोन हुई न, दीन जे ख़ातिर जंग हुई न। दीन जे लाइ मुंहिंजे दिलबर मुहम्मद करीम हेॾियूं पंहिंजे जिस्म पाक खे तकलीफ़ूं ॾिनियूं, हिन दीन जे वण खे आबाद कयूं। हा इन वण दीन वारे खे महबूबन पंहिंजे लुड़कनि सां आबाद कयो। करबला जे शहीदनि जे खून सां हे दीन जो वण आबाद थियो। हाँ मुसलमान अॼु तूं उन दीन खे कुहाड़ो खणी वढी त महबूब खे ॾुख थींदो या न थींदो। ॾिसो न तव्हां पंहिंजे अंगण ते वण पोखियो, नंढड़ो वण चकी लॻायो, वण वधे वॾो थिए जवान थिए ऐं छांव करे बीहे। हाणे न को कुहाड़ो खणी अचे उन वण खे वढे, ॾियो ख़बर तव्हांखे ॾुख थींदो या न थींदो। जंहिं पोखियो आहे उनखे ॾुख थींदो न। यार मूं केॾी महिनत सां वण पोखियो आहे, हिन खे कीअं ज़ालिम कटे थो पियो। मुंहिंजा दा त हे दीन वारो वण मदीने वारे साईं पोखियो। इन खे पाणी पंहिंजे अखियुनि जे लुड़कनि जो ॾेई आबाद कयूं। पंहिंजे अहल बैतन जे खून सां, असहाबनि जे खून सां हिन दीन जे वण खे आबाद कयूं। हा हाणे उन दीन जो तूं दुश्मन बणिजी वञी, ॿुधाए त महबूबन खे ॾुख थींदो या न थींदो। हा पोइ उन महबूब खे राज़ी कजे या नाराज़ कजे। कहिड़ा कहिड़ा राज़ी करणु चाहियो था। महबूब खे राज़ी करणु चाहियो था न। जेके राज़ी करणु चाहियो था से अॼु अहद कयो त 5 वक़्त निमाज़ पढ़ंदासीं। अॼु खां वठी 5 वक़्त निमाज़ शुरू कयो। हा मुंहिंजा दोस्तो 5 वक़्त निमाज़ पढ़ो। जेके तहजुद न पढ़ंदा आहियो त तहजुद जी निमाज़ पढ़ो। सुहारी मुबारक रखियो।
अल्लाह जो ज़िक्र कयो, मस्जिद खे आबाद कयो। वरी सियारो बि आज़माइश आहे, सियारो बि इम्तिहान आहे। थधे पाणी जे करे केतिरा निमाज़ूं छॾे वेंदा आहिनि, पर जन खे सवड़ सिक जी तन ते पवे न पारो, सावण ऐं सियारो दिलि तां दोस्त न विसरे। सीउ छा कंदो, सर्दी छा कंदी, महबूब जा मस्ताना पिरत जा परवाना कॾहिं बि पंहिंजे सिर जो सांगो न कंदा आहिनि। सिर वञे त बि मदीने वारे साईं था कुर्बान। हाँ ओ मुंहिंजा दा त महबूब जा सच्चा ग़ुलाम थी वञो, फर्मा बरदार बणिजी वञो, अदब वारा बणिजी वञो। अबे अम्मा जो अदब कयो, अबे अम्मा जी इज़त कयो। पीउ मां जहिड़ा अथव त तव्हांजो भाॻ आहे। हाँ मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं मस्जिद आहे त मस्जिद जो अदब कयो, क़ुर शरीफ़ जो अदब कयो, पाण खां वॾी उमिरि वारे जो अदब कयो। अदब आहे त ईमान आहे, अदब न आहे त ईमान कोन्हे। ॻाल्हि सम्झो था? हाँ मुंहिंजा दोस्तो, त महबूबन करीमन जो फरमान ॿुधी उन ते अमल वारा बणिजी वञो, नेक ऐं सालिह बणिजी वञो। सालिहनि जी सोबत में वेहो, अल्लाह वारनि सां महफ़िल ऐं मजलिस में वेहो त तव्हांखे अल्लाह जो दीन नसीब थिए। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जो दीन मिलंदो आहे अल्लाह वारनि जी सोबत मंझां। तव्हांखे दावत अर्ज़ रखां थो, कराची में दुंबा ॻोठ जे भरिसां जामिया मदीनतुल इल्म सालेह आबाद में तव्हांजे सरदार साहब जन ज़मीन ॾिनी आहे, सरदार साले मोहम्मद साहब जन ज़मीन ॾिनी आहे। उते हिकिड़ो दीनी इदारो क़ाइमु थियो आहे, जिते हर महीने इस्लामी महीने जो 3 आचर महफ़िल थींदी आहे। तव्हां सभिनी खे दावत ॾियां थो अल्लाह वास्ते, सुभाणे 3 आचर आहे, सुभाणे मजलिस थींदी। हाणे हींअर हिन ते न त पोइ ईंदड़ ते तव्हांखे दावत हुजे, ॾींहं ॾींहं जो जलसो थिए थो। मुंहिंजा दोस्तो, अचो अल्लाह जो क़ुर ॿुधो, नेक थियो, नेकनि जी सोबत में वेहो त रब राज़ी थिए, रब जो हबीब राज़ी थिए। रब खां दुआ घुरूं, अल्लाह शरह सां सभिनी खे हिननि ॻाल्हियुनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बला। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद वाला आलिही व सहबिही अजमाइन। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह असांजा गुनाह माफ़ फरमा, ख़ताऊं दरगुज़र फरमा, पंहिंजी महबत पंहिंजे हबीब जो इश्क अता कर। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर। या अल्लाह हिन महफ़िल में जे साइल आहिनि तन सभिनी जा सुवाल पूरा कर। या अल्लाह पंहिंजे हबीब जे दर जी ग़ुलामी नसीब कर। गुनाहनि खां बचा, मासियतुनि खां बचा, पंहिंजे ख़ौफ़ में रोअण वारी अखि नसीब कर। या अल्लाह पंहिंजे हबीब जे दर जी ग़ुलामी नसीब कर। या अल्लाह मदीने वारे ताजदार जे सदके असांजा हथड़ा ख़ाली न मोटा। हिन ॻोठ ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। हिन इलाइक़े ते बलोचिस्तान कोहिस्तान ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। या अल्लाह हिन महफ़िल में जेकी बि बाना हाज़िर आहिनि तन सभिनी जूं मुरादूं पूरियूं कर। या अल्लाह अॼु जेकी बुक झले बीठा आहिनि तन सभिनी जूं मुरादूं पूरियूं फरमा, सभिनी जे दिलुनि जूं तमन्नाऊं पूरियूं फरमा। इन्न अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन।